रतोदेरो जे स्टेडियम वारे इलाके में हिक औरत जी पुरस्कार मौत जो वाक़ियो साम्हूं आयो आहे। वारसनि इल्ज़ाम हयो आहे त औरत मुबैना तौर मुड़िस ऐं ॾेर जे तशद्दुद सबब हयाती विञाए वेठी आहे। मिलियल ॼाण मूजिब सफ़िया ज़ाल मुर्तज़ा मीरानी खे मुबैना तौर घरेलू तशद्दुद जो निशानो बणायो वियो, जंहिं सबब संदसि तबियत ख़राब थी वई। वारसनि जो चवणु आहे त तशद्दुद खां पोइ संदसि मुड़िस सफ़िया खे वालिदैन जे घर छॾे वियो, जिते हू कुझु वक़्त बाद फौत थी वई। औरत जे वफ़ात खां पोइ वारसनि लाश पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल रतोदेरो मुंतक़िल कयो ऐं वाक़िए जी शिफ़ाफ़ जांच सां गॾु इंसाफ़ जो मुतालबो कयो। पुलिस मूजिब इत्तला मिलण शर्त लाश खे तहवील में वठी कानूनी कार्रवाई ऐं पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शुरूआती तौर मामलो मुबैना घरेलू तशद्दुद सां लाॻापियल नज़र अची रहियो आहे, जॾहिं त मौत जे हतमी सबबनि बाबति राय पोस्टमार्टम रिपोर्ट अचण खां पोइ ई साम्हूं अची सघंदी। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जे मुख़्तलिफ़ पासनि खां जांच जारी आहे ऐं हक़ीक़तूं मालूम करण लाइ सबूत गॾु कया पिया वञनि। ॿिए तरफ़ वारसनि मुतालबो कयो आहे त जेकॾहिं तशद्दुद जा इल्ज़ाम साबित थियनि त जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे। हीउ वाक़ियो हिकु भेरो ॿीहर सिंध में औरतुनि जे तहफ़ुज़ ऐं घरेलू तशद्दुद जे वधंदड़ वाक़िअनि बाबति संजीदा सवाल उथारे रहियो आहे। माहिरनि मूजिब केतिराई अहिड़ा वाक़िआ रिपोर्ट नाहिन थींदा, जंहिं सबब मसइले जी हक़ीक़ी शिद्दत साम्हूं नथी अचे। हाणे सभिनी जूं नज़रूं जांच ऐं पोस्टमार्टम रिपोर्ट ते खुतल आहिनि, जेका वाज़े कंदी त सफ़िया जी मौत जा असुल सबब कहिड़ा हुआ ऐं ज़िम्मेवार केर आहिनि।